हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। सुदसमा वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चवत 22 करोड़ अवाम यूटरन जे बादशाह जी कारकर्दगी ॾिसी छॾी आहे। PTI तमामु जल्द पंहिंजे अंजाम खे पहुचण वारो आहे। हुन चयो त मुल्क में जेतिरी तबाही गुज़िरियल 3 सालनि में थी आहे उन जो तारीख़ में मिसाल नथो मिले। परॾेही फंडिंग केस खां भॼण वारा जेतिरा बि बहाना कनि, इमरान खान ऐं संदसि साथियुनि जी रांदि पूरी थियण वारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। सुदसमा वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त 22 करोड़ अवाम यूटरन जे बादशाह जी कारकर्दगी ॾिसी छॾी आहे। अवां खे आगाह कयूं पिया PTI तमामु जल्द पंहिंजे अंजाम खे पहुचण वारी आहे। हुन चयो त मुल्क में जेतिरी तबाही गुज़िरियल 3 सालनि में थी आहे उन जो तारीख़ में मिसाल नथो मिले। परॾेही फंडिंग केस खां भॼण वारा जेतिरा बि बहाना कनि, इमरान खान ऐं संदसि साथियुनि जी रांदि पूरी थियण वारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सुदसमा वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त 22 करोड़ अवाम यूटरन जे बादशाह जी कारकर्दगी ॾिसी छॾी आहे। PTI तमामु जल्द पंहिंजे अंजाम ते पहुचण वारी आहे। हुन चयो त मुल्क में जेतिरी तबाही गुज़िरियल 3 सालनि में थी आहे उन जो तारीख़ में मिसाल नथो मिले। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। हिकु भेरो ॿीहर असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे शबीर लाशारी जी। शबीर, आगाह कजो, सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन PTI सरकार ते छिती तनक़ीद कई आहे। बिल्कुल इतलात खाते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन PTI ते शदीद तनक़ीद कंदे चयो आहे त क़ौमी असेंबली सेक्रेटरीट में थियल जाली भर्तियुनि जी नेब खे कार्रवाई करणु घुर्जे। शर्जील इनाम मेमन वधीक चयो त इमरान खान जी हेलीकॉप्टर केस जी जांच भी मंज़र आम ते आंदी वञे। इतलात खाते सूबाई वज़ीर वधीक चयो त BRT KP ऐं मालम जब्बा समेत समूरनि स्कैंडल्स जो एहतिसाब थियणु घुर्जे। हुन चयो त इमरान खान खां तोशाखाना में लॻियल धाड़े जो हिसाब ज़रूरु वठंदासीं। संदसि चवण त इमरान खान कूड़े बयाने जे पोयां लिकी नथो सघे। शर्जील इनाम मेमन वधीक चयो त इमरान खान केतिरी बि कोशिशि करे क़ौम खे तक़सीम थियण न ॾींदासीं। PTI जल्द पंहिंजे अंजाम ते पहुचण वारी आहे। इतलात खाते जे वज़ीर जो वधीक चवण हो त फॉरेन फंडिंग केस खां बचण लाइ जेतिरा बहाना करे पर इमरान खान जी रांदि ख़तमु थियण वारी आहे। ही तहरीक इंसाफ़ न पर तहरीक इंतशार पार्टी आहे जंहिं मुल्क में बदतमीज़ी ऐं गारियुनि जी सियासत खे हथी ॾिनी आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾिना।